आगाह कयो अव्हांखे त सिंधु दरिया में पाणी जी सूरत हाल बहितर थियण शुरू थी वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सखर बैराज वटि 5000 क्यूसेक पाणी जी वाथी आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सखर बैराज वटि मथां वहिकिरो 1,22,115 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 65,880 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इहा अहम ख़बर अव्हां ताईं पहुचायूं पिया। सिंधु दरिया में पाणी जी सूरत हाल बहितर थियण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे। अव्हांखे सखर मां अपडेट कंदा हलूं त सखर बैराज वटि 5000 क्यूसेक पाणी में वाथी आहे। सखर बैराज वटि मथां वहिकिरो 1,22,115 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे, जॾहिं त हेठां वहिकिरो 65,880 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। इन जा तफ़सील मालूम कंदासीं सखर मां शाहिद चना खां। शाहिद आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? बिल्कुलु सिंधु दरिया में पाणीअ जी सूरत हाल बहितर थियणु शुरू थी वई आहे। गुज़िरियल 24 कलाकनि जे दौरान बुडू बैराज वटि 20,000 क्यूसेक ऐं सखर बैराज वटि 5,000 क्यूसेक पाणीअ जी वाध थी वई आहे, जंहिं सबबु पाणीअ जी खोट ख़तमु थी रही आहे। आपाशी अमलदारनि जो चवणु आहे त सिंधु दरिया में पाणीअ जी वाध थियण खां पोइ बहितरी अची रही आहे, जंहिं सबबु पाणी जी खोट जल्द ख़तमु थी वेंदी। हिन वक़्तु गुडू बैराज वटि पाणी जो मथां वेकिरो 2,01,855 क्यूसेक, हेठां वेकिरो 1,58,721 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। सखर बैराज वटि मथां वेकिरो 1,22,115 क्यूसेक, जॾहिं त हेठां वेकिरो 65,880 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। जेकॾहिं कोटली जी ॻाल्हि कजे त कोटली बैराज वटि हिन वक़्तु मथां वेकिरो 29,885 क्यूसेक ऐं हेठां वेकिरो 480 क्यूसेक रिकॉर्ड कयो वियो आहे। जी ठीकु आहे शाहिद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।